जय झूलेलाल। सिंधी माण्हू यानी सुपर सेल्समैन, सुपर एक्टर। हिकिड़ो दफ़ो साईं मुंहिंजो आज तक न्यूज़ चैनल ते इंटरव्यू आयो, ॾिसजो तव्हां यूट्यूब में अथव। एंकर सोनिया सिंह पूछण लगी, चई आप तो रिटेल कपड़े के व्यापारी, आप कैसे एक्टिंग करने लगे? मैं चो मैडम, सिंधी आदमी सुपर सेल्समैन होता है और सेल्समैन के अंदर एक्टिंग होती है। जी वो कैसे? मैं चो देखो, हमारे यहाँ आदमी ऐसे घूमने फिरने आते हैं, खाली हालचाल पूछने, हम लोग उसको चाय पिला के पूरे घर भर का कपड़ा दे देते। खिले भाई, मतलब हाँ मैडम, विश्वास कीजिए। और दूसरी बात, सिंधी आदमी फैशन निकालने में भी अव्वल है। जी वो कैसे? मुझे देखो, उल्लासनगर में एक सिंधी आदमी की जीन्स की फैक्ट्री में चूहे घुस गए, सब कुतर दिया उसकी जीन्स को। उसने भी क्या किया, उठा के जीन्स अपने बॉयलर में डाल दिया और रगड़ कर दिया। इसके बाद ऐसा फैशन फटी हुई जीन्स का निकला, बड़े बड़े करोड़पति फटी हुई जीन्स पहनने लगे, यहाँ से लेकर अमेरिका तक खिलने लगी है। मतलब यहाँ तक बात खत्म नहीं हुई मैडम। हमारा एक सिंधी अमेरिका गया, जॉकी राम, उसने अंडरवियर का पहली बार वर्ल्ड में ऐसा इज्जत बनाया, पैंट से भी ज्यादा। लोग उसकी अंडरवियर को पैंट के ऊपर दिखा करके पहनते, लिखा रहता है जॉकी। चेचा वो सिंधी का है, मतलब हाँ जॉकी राम का है। खिलो थी हिकिड़ी ॻाल्हि त इहा सच ॻाल्हि अथव। असांजा रिटेल कपिड़े जा वापारी ॾाढी महिनती कंदा आहियूं, ॾाढी सेल्समैनशिप कंदा आहियूं, तॾहिं वञी कपिड़ो विकामजंदो आहे। असां वटि भया अचनि साईं, शादी हुजे नी, 10-12 माण्हू, हिकिड़ो फुल सूट कोट सूट वठिणो हुजे, 12 माण्हू, 5 जाइफ़ूं 5 माण्हू, पोइ साईं मथे वञनि ईअं शोरूम में विहनि। हिकिड़ी हुननि जी साईं पुफी ॾाढी ॾिंगी हुजे, अठड़ी, असली केतिरो बि कपिड़ो ॾेखार, वणे ई न हुनखे। पोइ साईं सेल्समैन तंग थी वञे, चई साईं त ॾाढी ॾुखी आहे, छोकिरे खे ॾेखारियूं था उहो बि पसंदि थो करे, हीअ नथी पसंदि करे। फ़ोन अचे मूंखे, भैया तव्हां अचो, मां वञा, ॿुधी त वरितो मां, भई हीअ पुफी हिन जी ॾिंगी आहे। मां वञण सां ई ॾिसण सां चवां, अच्छा ये इनकी शादी है क्या? पुफी जी तरफ इशारो करे वो खिलण वठे लगे, चई नहीं नहीं ये तो बाल बच्चों वाली, इसकी शादी नहीं है, इसकी लड़के की शादी। हमको तो लग रही भाई ये गुड़िया है, हमको लगा भाई इसकी शादी है। साईं पुफी बि अंदरि अंदरि ईअं ट्रपा वेठी ॾे, भाई मां नंढड़ी थी लॻा, गुॾी थी लॻा। पोइ त साईं ख़ुशि थी वञे। पॉइंट नोट कजो, कंहिंजी बि तव्हां प्रशंसा कयो, माण्हू फ्लैट थी वेंदो। प्रशंसा सभिनी खे खपे, प्रशंसा भॻवान खे बि खपे। पोइ साईं पुफी ख़ुशि थी वञे। अहिड़ी ट्रिक सां, अहिड़ी सेल्समैनशिप सां ग्राहक खे ठाहे वञो। पोइ त साईं 50,000 जो बिल ठही वञे, पुफी वरी मोकिलाए वञे चङी तरह, वरी आसीसा ॾेई कीअं रहंदासीं। असांजी सेल साईं ॾाढी मशहूरु अथव। कपिड़े वारा सेल अॼुकल्ह ॾाढी ज़रूरी थी विया लॻाइण, डेड स्टॉक कढूं, 50% सेल साईं। पोइ सिंधी असांजा धन अथव, धन धन अथव असांजा सिंधी। पोइ सिंधी काई अधी अची अंदरि अंदरि घिरंदे ई, हा भैया घणी सेल लॻाई अथव? मां चयो हा दीदी अंदरि अचो, 50% पूरी सेल अथव। हा 50% में छा अथव? मूंखे घणी ॾींदव? 50 त सभिनी खे था ॾियो। 50% तो, हाँ मूंखे दीदी चयो अथव न, भेण चयो अथव न, पोइ मूंखे ते वधीक कंदव न। मां वियो, चांहि मां त पीओ न। हा चांहि पीऊं था, कढंदव त असां मां। चाहे वरी गॾु हुजेसि 5 साल जो छोकिरो। मां चयो दीदी हे बि पीअंदो चांहि छोकिरो, हिन जे लाइ बि घुरायूं? नो नो नो, बच्चों को चांहि नहीं देते। पर साईं छोकिरो हुजे साईं पको ॻोठाई सिंधी, चांहि त हुनखे बि खपे। 5 साल जो छोकिरो जीअं ई चांहि आई रोअण लॻो, मां भी चाय पीअंदुमि, मां भी चाय पीअंदुमि, मां चाय पीअंदुमि। साईं हुनजी माउ हैरान थी वञे, नहीं नहीं हो छाजो लाइ थो वञे? मां चयो हा पुटु, हिनखे बि चांहि ॾियारियो, हिनखे बि साईं चिप्स बि खारायो। साईं ॾाढो मज़ो ईंदो आहे। पोइ साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सेल असांजी ॾाढी फेमस अथव। असांजी हिकिड़ो किसो थियो, सचो अथव। हिकिड़ी अधी वीचारी बीमार थी पई, ॾाढो साईं सीरियस, हॉस्पिटलाइज़ कयूंसि। हॉस्पिटल में डॉक्टर वाणे के सर गयो, चाहिए भैया बड़ा केस सीरियस हो गया है, अब तो हमारे हाथ में नहीं है, भगवान के हाथ में। वाणे के गुस्सो लॻो, चाहिए क्या बात करते हैं डॉक्टर साहब, ऐसा नहीं होगा, हमारी घरवाली को कुछ नहीं होगा। वो घरवारी कन में वही करे हीअं कुझु चईंसि, उथ उथ जल्दी उथ, अरे पृथ्वीराज शोरूम सतना में 50% जी सेल लॻी आहे, हिक ते हिकु फ्री। साईं ॿुधी माईअ जा ई हथ कांपण लॻा, उथी खड़ी थी, चई कीअं? चई हलो जल्दी सेल में हलो, सेल में हलो। जय झूलेलाल।